अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे खैरियत सां हूंदा। मुश्ताक अहमद यूसुफ़ी उर्दू जो मशहूरु मज़ाहिया निगार आहे। हुन जो हिकु कालम आहे, ज़िंदगी शींहं वांगुरु जीअणु खपे। शींहं सुबुह जो उथियो, न ॾंद साफ़ कयाईं, न मुंहुं धोताईं, 5 मिंटनि ताईं हरण जे पोयां डोड़ी उनखे पकिड़े खाई, पाणी पी, ओघराई ॾिनाईं, पोइ सॼो ॾींहुं वण जे छांव हेठि वेही सुकून सां वक़्तु गुज़ारियईं ऐं राति जो सुम्ही पियो। न घर जे किराए जो फ़िक्रु, न बिजलीअ जो बिल, न हरण खे पचाइण लाइ को तेल ख़रीद करणो पए, न ई मिर्च ऐं लूण जी ज़रूरत, न को टूथपेस्ट जो ख़र्चो, न ई साबुण या शैम्पू ख़रीद करणो पए। पेट्रोल 500 रुपया फ़ी लीटर थिए या 1000 रुपया, शींहं खे अंगूठे जो फ़िक्रु कोन्हे। न को ॿारनि खे स्कूल छॾिणो आहे, न वरी स्कूल मां खणणो आहे, न स्कूल जी फ़ीस जी परेशानी, न ई ॿारनि जी तालीम जो को फ़िक्रु। जॾहिं ॿार वॾा थियनि तॾहिं रुॻो खेनि हरण खे पकड़णु सेखारे, बसि ॿारनि जी पढ़ाई मुकमिल। न कपिड़नि जो ख़र्चो, न कंहिं ईद ते, न कंहिं शादी ते। सॼी ज़िंदगी हिकिड़े वॻे में गुज़ारे छॾे,